अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हां खे भलीकार। इंतहाई अहम इशू ते नाज़रीन असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में मज़दूर जी ज़िंदगी कीअं गुज़री रही आहे, मज़दूर जा जेके हक़ आहिनि छा उनखे मिली रहिया आहिनि। मज़दूर जीअं त भठे जो मज़दूर हुजे, खाणनि में मज़दूरी करे थो, मुख़्तलिफ़ हंधनि ते जबलनि में फैक्ट्रियुनि में मज़दूरी करे थो, उन जी ज़िंदगी जेकी आहे उहा दाव ते लॻल हूंदी आहे। कॾहिं साह ॿुसाड़जण सबबु, ज़हरीले केमिकल सबबु असांखे ख़बरूं मिलंदियूं आहिनि त उन्हनि जी उहे ज़िंदगी उन्हनि जूं हली वेंदियूं आहिनि। उन्हनि जी ज़िंदगीअ जे बचाव लाइ त कहिड़ा उपाउ न पिया वरिता वञनि। सॼी दुनिया में मज़दूर जा हक़ हूंदा आहिनि। असां वटि उन जी ज़िंदगीअ जे तहफ़ुज़ लाइ के बि जोगा बंदोबस्त न आहिनि। उहे जोगा बंदोबस्त न आहिनि, पर हिकु मज़दूर खे जेके क़ानून मुताबिक़ पघार मिलणु घुरिजे उहा पूरी पघार बि नथी मिले। जेके सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे 19,000 रुपया महाना मज़दूर खे पघार फैक्ट्रीज़ जेके निजी इदारा हुजनि, ॿिया इदारा हुजनि, उन्हनि खे ॾियणी आहे। उनखां अलावा हीअ जेकी ताज़ी नई सिफ़ारिश थी आहे, मिनिमम वेजिस बोर्ड वारनि सिफ़ारिश कई आहे, लिखत में नोटिफिकेशन बि उन्हनि जारी कयो आहे त मज़दूर खे 25,000 रुपया माहवार मिलणु घुरिजनि ऐं ॾियणु घुरिजनि। उन्हनि ते अमल न पियो थिए। पंहिंजी लेबर डिपार्टमेंट मौजूदु आहे, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट मौजूदु आहिनि जेके मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि कनि था, पर फ़क़ति पघार जेकी आहे उहा बि उन्हनि खे न पई मिले। को 16,000 ॾिए थो, को 12,000 ॾिए थो। चेक एंड बैलेंस न आहे, मिली भगत हुजे थी। इन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन ख़तरनाक महांगाईअ में जिते मज़दूर पंहिंजे ॿचनि जो पेट गुज़रण करण लाइ परेशान आहे, उनखे उहा क़ानून मुताबिक़ उहा पघार बि 25,000 न मिले त उहो मज़दूर कीअं ज़िंदगी गुज़ारींदो हूंदो। कोटड़ीअ में ताज़ी इहा सूरत हाल आहे। 13 ॾींहं गुज़री चुका आहिनि। मज़दूर हिकु फैक्ट्री आॾो धरणो हणी उते वेठल आहिनि, ॾींहुं राति उते ई मौजूदु आहिनि, उते ई सुतल आहिनि, एहतिजाज करे रहिया आहिनि त उहा फैक्ट्री हुननि खे पंहिंजो पूरो हक़ु ॾिए। पर 13 ॾींहं गुज़रण बावजूदि बि उन्हनि मुलाज़िमनि खे, उन्हनि मज़दूरनि खे हक़ु न मिलियो आहे। उन्हनि जो रोज़गार पिणु दाव ते लॻल आहे। इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे नासिर मंसूर साहिबु, मज़दूर अॻुवाण आहिनि। उहे असां सां गॾु उन्हनि वीडियो लिंक ते मौजूदु हूंदा। जॾहिं त मज़दूर अॻुवाण आहिनि, सियासी ऐं समाजी अॻुवाण दीदार शाम धरणे वारे हंधि कोटड़ी में मौजूदु आहिनि। उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। लतीफ़ शोरो KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि बि उहे धरणे वारी जॻह ते मौजूदु आहिनि। असां कोशिशि कंदासीं हिन इशूअ ते लाॻापियल लेबर डिपार्टमेंट ॿियनि माण्हुनि सां बि असां ॻाल्हि ॿोल करे सघूं ऐं ख़ुदि जेके उते मज़दूर मौजूदु आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल करे सघूं। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। लतीफ़, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति थी कजे। तव्हां धरणे वारे हंधि मौजूदु आहियो। मुलाज़िमनि जो, इन्हनि मज़दूरनि जो मुतालबो कहिड़ो आहे? केतिरनि ॾींहंनि खां इहे मज़दूर इन रोड ते सरापा एहतिजाज बणियल आहिनि? साइट कोटड़ी जेका आहे सिंध जो ॿियो सनअती इलाइक़ो आहे। हिते तक़रीबन 120 खां मथे कारखाना जेके क़ाइमु आहिनि ऐं उनमें अक्सरियत जेका काटन जी कारखाननि जी आहे। पर हिते बदकिस्मती इहा आहे त हिन सॼी सनअती ज़ोन में लेबर कानून जो किथे बि नालो नज़र नथो अचे असांखे। ऐं पोइ आए ॾींहुं हर कारखाने में को न को मज़दूर पघारूं जे वधाइण लाइ, पको करण लाइ, ठेकेदारी निज़ाम ख़तमु करण लाइ एहतिजाज कंदो रहे। हिन वक़्तु हीअं असां साइट कोटड़ी जे अवामी टेक्सटाइल मिल जे अॻियां मौजूदु आहियूं। हिते हिकु 13 ॾींहं अॻु सूरत हाल पैदा थी त जेका सरकार पघार 25,000 खां मुक़ररु कई पोरियतनि जी, पर हिन कारखाने में अॼु बि जेको आहे पोरियतनि खे 15 खां 16,000 का पघार ॾिनी वञे थी, जंहिंखां पोइ उतां जे 600 पोरियतनि उन बिल जे इंतिज़ामिया खे इहो चयो त 25,000 रुपया जेका पघार आहे उहा असांखे ॾिनी वञे। उनखां पोइ मिल इंतिज़ामिया ऐं पोरियतनि विचनि में पहिरियों मरहलो ॻाल्हियुनि जो थियो, ॻाल्हियूं शुरू थियूं। मिल इंतिज़ामिया हुन ॻाल्हियूं कयूं ऐं आसिरो ॾिनो त 25,000 रुपया ॾिनी वेंदी पघार। ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले खां पोइ मिल इंतिज़ामिया कोरी कोर्ट ते जेको ॻाल्हि घातरी वई, जंहिंखां पोइ मजबूरन पोरियत जेके आहिनि एहतिजाज कंदा मिल जे गेट अॻियां अची विया, मिल जी तालाबंदी कई ऐं उन एहतिजाज शुरू कयो। वरी ॿियो मरहलो शुरू थियो मिल इंतिज़ामिया ऐं पोरियतनि जो। लेबर डिपार्टमेंट जा जेका ऑफिसर हुन इनवॉल्व थिया, वरी ॻाल्हियूं थियूं, वरी मिल इंतिज़ामिया हुनखे आसिरो ॾिनो त तव्हांखे 25,000 पघार ॾिनी वेंदी ऐं ॿियूं मराहतूं ॾिनियूं वेंदियूं। पर ॿिए मरहले में बि ॻाल्हियूं नाकाम थियूं, जंहिंखां पोइ ॿीहर वरी पोरियतनि एहतिजाज शुरू कयो त मिल इंतिज़ामिया बजाए जेको आहे पोरियतनि जा मुतालबा मञण जे
ऐं पोइ तंहिंजा गेट बंदि करे छॾिया, जबरी बदतरीक़ करे छॾियो ऐं पुलिस अटाला घुराए जेके पोरियत अॻुवाण हुया ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाण जेके पोरियत खां सहकारी आहे उन्हनि ते 20 ॼणनि ते जेको आहे केस दाख़िल करे छॾियो, हमिलो, ड्यूटी अटका, अफ़रातफ़री करण या केस दाख़िल कयो। जेखां पोइ ही पोरियत सरापा एहतिजाज बनियल आहिनि ऐं गुज़िरियल 13 ॾींहंनि खां ही पोरियत जेके आहिनि मिल जे गेट अॻियां उते एहतिजाज जहिड़ी वेठल आहिनि, ॾींहुं राति हिते सुम्हनि था, एहतिजाज कनि था। लेबर डिपार्टमेंट अचे थी, मुख़्तलिफ़ इंतज़ामिया जा माण्हू अचनि था, ॻाल्हियूं कनि था, पर ॻाल्हियुनि ते अमल न पियो थिए। जेखां पोइ पोरियतनि एहतिजाज कयो, हितां एहतिजाजी लॉन्ग मार्च करे हितां जो जेको MP हुयो मलक असद उन जे बंगले ते पहुता, उन वटि दाया थिया, पर उन जे बावजूद पोरियतनि जी का दाद रसाई न थी आहे। हिन वक़्तु बि जिते मां मौजूदु आहियां उते पोरियत अॼु 13 ॾींहं ते बि एहतिजाज करे रहिया आहिनि, धरना हणी रहिया आहिनि, धाऊं करे रहिया आहिनि, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा, हितां जो DC जाम छोरो, लेबर डिपार्टमेंट जा जेके समूरा अमलदार आहिनि उन सॼे मामले ते अखियूं पूरे वेठल आहिनि, सुतल आहिनि, निंड में आहिनि। ही पोरियत जेके हिन महांगाई जे दौर में सरापा एहतिजाज बनियल आहिनि, पर कंहिंजी बि हिननि ते हथ नथी खुले त ही छो वेठा आहिनि, छो एहतिजाज थिए पियो, छाजे करे एहतिजाज थिए पियो, पर को बि ॿुधण लाइ न जी तयार। असांखे ज़रिए इहो ॿुधायो जेका मिल इंतज़ामिया उहा इंतिहाई बाअसर आहे ऐं जंहिंजे अॻियां लेबर डिपार्टमेंट का हैसियत कोन थो रखे, जंहिंजे अॻियां हितां जा चूंडियल नुमाइंदा का हैसियत कोन था रखनि, जंहिंजे करे ही जेका मिल इंतज़ामिया उहा तमामु वॾी होड़ ते क़ाइमु आहे। हुन लाइ क़ाइदो ऐं कानून लेबर कुझु बि नज़र नथो अचे, जंहिंजे करे ही पोरियत सरापा एहतिजाज बनियल आहिनि। हाणे हिननि जी दाद रसाई केरु कंदो उहो हिकु सवाल बनियल आहे, पर पोरियत ही जेको एहतिजाज 13 ॾींहंनि खां हिते खाइनि था, पीअनि था, बदस्तूर जारी रखियो वेठा आहिनि। इन सूरत हाल में हिन पोरियतनि जो छा थींदो, हिननि जी दाद रसाई केरु कंदो, हिन जा इंसाफ़ केरु कंदो, इहो हिकु वॾो सवाल आहे। त ही जो सनती ज़ोन आहे उहो पोरियत लाइ ईअं चई सघूं था असां त नोगो अहिड़ा बनियल आहे, हिते को बि क़ाइदो कोन्हे, को बि लेबर डिपार्टमेंट जो को बि क़ाइदो असांखे नज़र नथो अचे। समूरनि कारखाननि में ठेकेदारी निज़ाम आहे, जबरी बदतरफ़ियूं आहिनि ऐं हिकिड़ी वॾी मोनोपोली आहे हिते सनतकारनि जी, सरमाएदारनि जी। त हाणे हुन में ज़ाहिर आहे त पोरियत जेकॾहिं 25,000 रुपया पघार न मिलंदी ऐं ॿियो वॾो इशू आहे हिते वॾे में वॾो पोरियतनि खां अॼु जे दौर में जदीद दौर में बि 12 कलाक चौधरी पूरो वरितो वञे ऐं डेली वेजिस ते रखियो वञे। हिकु वॾो कारखानो आहे उहो बि अॼु जेको आहे उते 1200 कोटी कमु कंदा, पर डेली वेजिस ते रखे, जॾहिं त कानून आहे जेको बि पोरियत 3 महीननि ताईं कारखाने में कमु करे उनखे पको करिणो आहे। पर हाणे त गवर्नमेंट जो लाइ त पोरियतनि खां CV वठो, हुनखे लेटर ॾियो, हुनखे कार्ड ठाहे ॾियो ऐं उनखे जेको पको कयो। पके थियण सां पोइ हुनजी ग्रेजुएट थिए थी, बोनस थिए थी, सालाना छुट्टी थिए थी, जहेज फंड ठहनि था, ॿिया खोड़ कानूनी जेके हक़ ठहनि था, उन्हनि समूरनि हक़नि खां इहे जेको सनती इलाइक़ो आहे हितां जा पोरियत महरूम आहिनि। हाणे ही जेका अवामी टेक्सटाइल मिल जा जेके पोरियत आहिनि उन्हनि जो जेको 13 ॾींहं एहतिजाज जारी आहे ऐं पर असांखे को बि हिन जो खर्च निकिरंदे नज़र नथो अचे। बिल्कुलु लतीफ़ तव्हां ठीकु पिया चओ, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। नासिर साहब तव्हां असांखे ॿुधी सघो पिया? नासिर साहब डिस्कनेक्ट थी विया आहिनि। दीदार शाह तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, तव्हां लतीफ़ जी ॻाल्हि ॿोल ॿुधी पे त अगरि ॾिहाड़ीअ जे हिसाब सां ऐं जेके कानून मुताबिक़ ॾिसिजे त 961 रुपया वञी 25,000 जे हिसाब सां रोज़ानी मज़दूर जा बणिजनि था। केतिरनि ॾींहंनि खां तव्हां एहतिजाज करे रहिया हो, कहिड़ा कहिड़ा हक़ आहिनि जेके हितां जूं फैक्ट्रीज़ मज़दूरनि खे न ॾेई रहियूं आहिनि? मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त सॼे सिंध जा कराची सनती ज़ोन में जेके वर्करनि सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उन खां वधीक जेके नाइंसाफ़ियूं असांखे नज़र अचनि थियूं कोटड़ी सनती ज़ोन में नज़र थियूं अचनि। हिते हिकिड़ी मुनज़म माफ़िया आहे जेका वर्कर दुश्मन माफ़िया आहे, मज़दूर दुश्मन माफ़िया आहे। उन माफ़िया में हितां जो जेको पुलिस स्टेट आहे उहा शरीक आहे, हितां जा चूंडियल नुमाइंदा शरीक आहिनि, इलाइक़े जा लोफरी बदमाश बासर जेके माण्हू उहो उन माफ़िया जो हिसो आहे। उन माफ़िया जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त वर्कर जेके मज़दूर फॉलो करे थो उनजे हक़ थी करणी आहे, उनजा पैसा करणु, पघार करणु,
ऐं हिते तव्हां मिसाल वठो कोटड़ी जे अंदरि 12 कलाक वर्करनि खां ड्यूटी वठी थी वञे ऐं जेको आहे उन्हनि खे उजूरो जेको आहे उहो 16,000 मिलंदो आहे। इहा वॾी हिकिड़ी लाक़ानूनियत आहे लेबर कानून जी, जंहिं ते हितां जी समूरी जेकी स्टेट आहे, सरकार आहे, सिंध गवर्नमेंट नोटिस वठण लाइ तयारु न आहे। ही अवामी टेक्सटाइल मिल अकबर ब्रदर्स जेकी कंपनी आहे, 13 ॾींहंनि खां वठी हिन कंपनी जे अॻियां वेठा आहियूं, वर्कर एहतिजाज पिया कनि ऐं घर पिया कनि त सरकारी नोटिफिकेशन तहत सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत असांखे पढ़ार ॾिनी वञे, उन मुताबिक़ ते जेको ध्यानु न आहे ऐं चवनि पिया त असांखे जेकी हफ़्तेवार छुटियूं जेके 4 उहे असांखे हफ़्तेवार 4 छुटियूं ॾिनियूं वञनि ऐं सोशल कार्ड असांखे ॾिनो वञे। इहे इन घुर ते जेको आहे सो ज़बरदस्ती हिननि जा गेट बंदि करे, हिन बेदखल करे हिननि खे जेको आहे कढियो वियो ऐं मुसलसल जे ही 13 ॾींहंनि खां वठी एहतिजाज पिया कनि, घुर पिया कनि त असांजे जेके हक़ आहिनि कानून मुताबिक़, लेबर कानून मुताबिक़, लेबर लॉ मुताबिक़, सुप्रीम कोर्ट जो हुकुम मुताबिक़ असांजा जेका हक़ आहिनि बहाल कया वञनि, असांखे वापसि रोज़गार ते रखियो वञे। त को ॿुधण लाइ तयारु कोन्हे। वर्करनि ते एफआईआर दाख़िल कई पियूं वञनि, उन्हनि खे वेझारो पियो वञे, धमकायो पियो वञे, उन्हनि जे मथां पुलिस जूं चढ़ायूं, उन्हनि जे मथां बदमाश माण्हुनि जूं उलूं। इहो जेको वर्ताव आहे हिते कोटड़ी जे अंदरि, उहो इंतिहाई सीरियस ऐं संजीदा आहे। इन मामले ते सिंध सरकार खे नोटिस वठणु घुरिजे त कोटड़ी जे अंदरि जेकी औरत सां हक़दर्शी थिए थी उहा न थियणु खपे, औरतुनि खे पंहिंजो उजूरो मिलणु खपे। ठीकु आहे। ठीक आहे दीदार, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था, तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं था, मुख़्तलिफ़ ॿिया बि मामला आहिनि त ॻाल्हियूं बि हलंदड़ आहिनि इंतिज़ामिया जूं, त उहे ॻाल्हियूं किथे पहुतो। नासिर मंसूर साहब असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। नासिर साहब, तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? अचे पियो हींअर? जी हा, बिल्कुलु हाणे अचे थो। जी जी ओके। अच्छा नासिर साहब, तव्हां हुते जेके मज़दूर अॻुवान आहिनि या असांजो कोटड़ी जो रिपोर्टर लतीफ़ शुरू, उनजी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। 13 ॾींहंनि खां मज़दूर सरापा एहतिजाज आहिनि। मज़दूरनि खे जेकी पघार आहे, जेकी माहवार पघार आहे, कानून मुताबिक़ न पई मिले। उतां जी जेकी सिहत जूं सहूलियतूं आहिनि मज़दूरनि खे उहे बि न पई मिलनि। तव्हां केतिरे वक़्त खां वठी मज़दूरनि जे हक़नि लाइ पाण पतोड़े रहिया आहियो, किथे रुकावट ॾिसो पिया? छो अञा ताईं मज़दूर खे उन जा हक़ न पिया मिलनि? तव्हां किथे इन जा कहिड़ा सबब तव्हांखे नज़र आया? पहिरीं ॻाल्हि त आउं इहो सम्झांसि थो, इहो जेको कोटड़ीअ थिए पियो बिल्कुलु अहिड़ी तरह 12 ॾींहं थिया आहिनि। मुर्तज़ा चौरंगी कुरंगी इंडस्ट्रियल एरिया में हिकु केमिकल जी फैक्ट्री आहे, हुन जे ॿाहिरि जेका आहिनि 300 वर्कर जेका धरना ॾेई वेठा आहिनि ऐं हुननि खे बि हू 20-25 साल थी विया आहिनि उन्हनि खे उते कमु कंदे, पर हुनखे ओचितो कढे छॾियो आहे बग़ैर कंहिं कानून जे, बग़ैर कंहिं हिसाब जे, त हू बि ईअं ई वेठा आहिनि। त हिन जो मतिलबु आहे त सॼे सिंध में हिकु जहिड़ी सूरत हाल आहे। वर्करनि जे लाइ, वर्करनि जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ को बि तयारु कोन्हे। बदकिस्मती इहा आहे त हिते हुकूमत पीपुल्स पार्टी जी आहे, जेकी पीपुल्स पार्टी आहे ही मज़दूरनि ऐं हारियुनि जी ॻाल्हि कंदी आहे। 14 साल हिननि खे हुकूमत में अची थी विया आहिनि, पर अञा ताईं हारी मज़दूर जेका आहिनि हुननि जी ज़िंदगीअ में कुझु तब्दीली कोन आई आहे। मसइलो इहो आहे त सिंध जो लेबर डिपार्टमेंट आहे, ही बिल्कुलु सुतल आहे। हिननि जा जेका लेबर इंस्पेक्टर्स आहिनि, हिननि जा ऑफिसर्स आहिनि, ही बिल्कुलु हिते जा मालिक जेका आहिनि हुननि सां मिलियल आहिनि। हिननि खे हर महीने जेको आहे रिश्वत मिलंदी आहे ऐं ही वर्करनि जी लाइ ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु कोन आहिनि। त ही सभ खां वॾो जेको मसइलो आहे त लेबर डिपार्टमेंट जेको आहे ही वर्करनि जे लाइ कुझु कोन करण जे लाइ तयारु न आहे। ईअं ई सोशल सिक्योरिटी जो इदारो आहे, EOBI जो इदारो आहे, ही जेका आहिनि सभु जेका आहिनि सुता पिया आहिनि ऐं सुता पिया हिन जे लाइ आहिनि त ही मालिकनि सां मिलियल आहिनि ऐं हिन जे लाइ हिकु वॾी जेके वेड़ आहे हुनजी ज़रूरत आहे। लेबर कोर्ट्स जेके आहिनि सिंध सॼे में जेके आहिनि 4 या 5 लेबर कोर्ट कमु कनि पियूं। मोर देन 1.5 करोड़ खां वधीक वर्कर्स आहिनि सिर्फ़ु सिंध में। सिर्फ़ु जेको आहे कुरंगी इंडस्ट्रियल एरिया में 12 लख वर्कर कमु कनि पिया, पर सोशल सिक्योरिटी सां सॼे सिंध में सिर्फ़ु 6 लख वर्कर जेका आहिनि उहे रजिस्टर्ड आहिनि। हिन से त हिन खां तव्हां ॾिसी सघो था त हिते लेबर डिपार्टमेंट ऐं लेबर जा जेका मुतलिक़ इदारा आहिनि हुननि जी कारकर्दगी कहिड़ी आहे। हीउ वॾो सुवाल आहे ऐं हुन जे लाइ ज़रूरी आहे त हीउ जेको कुझु थिए पियो, कोटड़ी में जेको कुझु थिए पियो ऐं कराची में जेको कुझु थिए पियो, ऐं कराची में जेको कुझु थींदो आहे हिते वरी बि किथे न किथे सुनवाई थी ईंदी आहे,
पर ही कोटड़ी में, हैदराबाद में, लाड़काना में, सखर में जेको कुछ थिए पियो वो बिल्कुल ईअं आहे जिਵੇਂ स्लेवरी हूंदी आहे। ये वेज स्लेवरी अच्छा, आहे ऐं मिनिमम वेज जेको आहे इवन 25,000 थी वियो जी। आहे। 95% फैक्ट्रियूं सिंध में अहिड़ियूं आहिनि नासिर जिते साहब मिनिमम थोरो वेज जो आहे के बि बिल्कुलु वर्कर खे नासिर कोन साहब पियो मिले। तव्हां बिल्कुलु ठीकु पिया चओ, थोरो कैमरा खे तव्हां मथे कजो त जीअं तव्हांजो फुल असांखे तस्वीर आहे। बिल्कुलु हिते ठीकु आहे नासिर साहब तव्हां मिनिमम वेज बोर्ड जी बि ॻाल्हि कयो पिया ऐं ख़ासि तौर ते तव्हां एतिजाजनि में चाइल्ड लेबर जी बि ॻाल्हि कंदा रहिया आहियो। माना हिकु अंदाज़े मूजिबि 1,20,00,000 ॿारड़ा अॼु बि जबरी पोरियो कनि पिया, मज़दूर कनि पिया फैक्ट्रीज़ में, तालीमी इदारनि खां ॿाहिरि आहिनि। मज़दूरनि जी हक़नि जी तलाफ़ी थिए थी। हाणे हिन जो हल कीअं निकिरे? ॾिसो हल त आहे कानून जेको आहे ही असां ई चवंदा आहियूं लेबर क़वानीन जेका आहिनि ही जेका मोस्ट डेमोक्रेटिक लॉज आहिनि। हिन जे करे त हिन में से फरीक़ी टे पासा जा जेका फरीक़ हूंदा आहिनि हू शामिल हूंदा आहिनि। मालिकनि शामिल हूंदा आहिनि, वर्कर शामिल हूंदा आहिनि ऐं गवर्नमेंट शामिल हूंदी आहे। हाणे कानून में हर शइ लिखियल आहे। जेकॾहिं कानून में लिखियल आहे त हुन ते अमल दरामद कराइण जेको आहे गवर्नमेंट जो कमु आहे ऐं गवर्नमेंट जी नाहेली आहे त हिन जेका कानून आहिनि हुननि ते अमल दरामद कोन थियो पए। सिंध जेको आहे पहिरियों सूबो आहे जंहिंमें न्या ला जेका आहिनि उठाया आहिनि। इवन हारियनि खे यूनियन ठाहिण जो हक़ मिलियो आहे। इन्हनि ही बि हक़ ॾिनो आहे त जेके फैक्ट्रियुनि में वर्कर कमु कंदा आहिनि उन्हनि खां अलावा बि जेका वर्कर आहिनि उहे सोशल सिक्योरिटी खां रजिस्टर्ड थी सघनि था। पर मसइलो इहो आहे त सिंध में वॾो मसइलो जेको आहे इम्प्लीमेंटेशन करण जो आहे। ऐं वरी बि चवंदुसि त लेबर डिपार्टमेंट आहे, ही लेबर डिपार्टमेंट जेको आहे ही पंहिंजी ज़िम्मेदारियूं पूरी करण में बिल्कुलु नाकाम थी वियो। अच्छा नासिर साहब पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। ग़ुलाम सरवर उतेरो साहब डायरेक्टर लेबर आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम ग़ुलाम सरवर उतेरो साहब। वालेकुम अस्सलाम। उतेरो साहब तव्हांजी ॼाण में हूंदो कोटड़ी में एतिजाज हली रहियो आहे, मज़दूर एतिजाज कनि पिया, 13 ॾींहं खां वठी फैक्ट्री आॾो एतिजाज कनि पिया। उन्हनि खे जेको उजूरो आहे उन्हनि जो चवणु आहे त उहो कानून मुताबिक़ न पियो मिले। तव्हां लेबर ऑफिसर आहियो, सॼी हैदराबाद रीजन खे ॾिसो पिया, हिन मामले खे तव्हां कीअं पिया ॾिसो, तव्हां कीअं नोटिस वरितो आहे हिन जो? जी बिल्कुलु इहो डे फर्स्ट खां वठी जीअं मुंहिंजी नॉलेज में आयो त मुंहिंजा एरिया जा जेके ऑफिसर्स आहिनि लेबर ऑफिसर उहो मुसलसल उन्हनि सां राब्ते में बि आहे ऐं उते पाण जेके कंसिलेशन मीटिंग्स थियूं आहिनि उन्हनि में बि शामिलु रहियो आहे। डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया सां गॾु बि ऐं पोरियत सां बि जेके वर्कर वेठा आहिनि उन्हनि सां बि जेको आहे कंदो रहियो आहे। मसइलो इहो हो त हे जेके वर्कर हुया हिननि जा को बि हिकिड़ो अॻुवान हुयो कोन को, मुख़्तलिफ़ ग्रुप्स हुया। उहो उन्हनि मां कुझु जेके न हिकिड़ी ॻाल्हि ते जेके न बीहनि पिया त वरी ॿिया जेके उन्हनि सां उन ते मुतफ़िक़ न पिया थियनि। हाणे जे हींअर जी पोज़ीशन इहा आहे त हिन महिल बि मुंहिंजो लेबर ऑफिसर जेको आहे कोटड़ी जो उहो उते वेठो आहे मिल में। टोटल जेके वर्कर हुया उन मां तक़रीबन 200 प्लस जेके वर्कर आहिनि उहे पंहिंजी पघार खणी चुका आहिनि ऐं उहे विलिंग आहिनि त असां वापसि फैक्ट्री में कमु कंदासीं जीअं ई हलंदी। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा 125 खनि अहिड़ा वर्कर आहिनि जेके पंहिंजी पेमेंट फुल एंड फाइनल करे वठी विया आहिनि। उन्हनि चयो असां जी करे हिते नौकिरी न करणी, असां पंहिंजी पेमेंट ॾियारियो। उन लाइ कंदो हलां त उते सिविल सोसाइटी, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी नुमाइंदा, पुलिस, असांजे लेबर डिपार्टमेंट जा नुमाइंदा ऐं वर्करनि जा नुमाइंदा, हिन सभिनी वेही करे 4 ॾींहं अॻु में हिकिड़ो एग्रीमेंट करायो हुयो न। उन त तइ थियो त भई लेंथ ऑफ सर्विस जे हिसाब सां एतिरा पैसा जेके आहिनि उन वर्कर्स खे ॾिना वेंदा। उहे तक़रीबन 125 खनि माण्हू उन एग्रीमेंट जे तहत पेमेंट उहे बि वठी हलिया विया आहिनि। बाक़ी 35 माण्हू आहिनि ऐं 10-12 माण्हू उन जा ॿार आहिनि जेके 45 माण्हू। उन्हनि जो हींअर जेका लेटेस्ट अपडेट वरिती आहे उन मुताबिक़ उहे बि एग्री थी विया आहिनि त भई असांखे जेको एडवांस असांजो वरितलु आहे मिल खां उहो असांखे माफ़ु करायो। कंहिंजे 80,000 आहे, कंहिंजे 90,000 आहे ऐं प्लस जेको आहे असांखे उन एग्रीमेंट जेको थियो हुयो 4 ॾींहं पहिरियां सभिनी गॾिजी करे कयो उन ई तहत असांखे पैसा न खपनि। असांखे एज़ पर लॉ पैसा जेके आहिनि जो जेका बि असांजी लेंथ ऑफ सर्विस आहे जेके बि ठहनि था ड्यूज़, हाणे उहो एग्री थी विया। मैनेजमेंट बि वर्कर बि एग्री थी विया आहिनि। उहा कैलकुलेशन्स कनि था पिया त कंहिंजी लेंथ ऑफ सर्विस केतिरी आहे, केतिरा पैसा ठहंदा। इंशाअल्लाह ताला कलाक ॾेढ जे अंदरि सॼो मसइलो रिज़ॉल्व थी वेंदो। बिल्कुलु उतेरो साहब हिन वक़्तु बि असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि धरणे वारे हंध खां मज़दूरनि जो हिन वक़्तु बि एतिजाज हलंदड़ आहे। अंदाज़ो ॿुधाए पियो वञे त 150 मज़दूर आहिनि। हाणे केतिरो बि अंग आहे
जेको असांखे फुटेजिस में बि नज़र अची रहियो आहे। एहतजाज करे रहिया आहिनि, 13 ॾींहं गुज़री विया, पोइ तव्हां 13 ॾींहंनि जे अंदरि को नोटिस न वरितो, छाजे करे एॾी सुस्ती थी? नथी इन ॻाल्हि सां तव्हांजे इतफ़ाक़ न कंदुसि, असां नोटिस न वरितो। फ्रॉम डे 1 जेको आहे उहो मुसलसल असांजा ऑफिसर कंटिन्यूअस हुन सां राब्ते में बि आहिनि, राति जो ॿी बजे ताईं हिननि सां ॻाल्हियूं बि कंदा रहिया आहिनि। ऐं उन जे ई नतीजे में इहो थियो आहे त जेके 400+ वर्कर हुया उहे अधु खां घणा उन्हनि मां पंहिंजो जेको आहे पघारूं बि खणी चुका आहिनि विलिंगली, ऐं उहे वापसि नौकिरी करण लाइ तयारु आहिनि। के जीअं असांजो बाक़ी जेके मज़दूर हुते वेठा आहिनि, उहे 35 हुजनि या 50 हुजनि, जेको तव्हां चओ था उन सां डिसएग्री नथो कयां, जेके बि आहिनि उनजो हींअर कलाक ॾेढ जे अंदरि इनशाला ताला मसइलो हल थी वेंदो, छाकाणि त कैलकुलेशन्स कनि था पिया अंदरि। न जेको 4 ॾींहं अॻु में एग्रीमेंट थियो हुयो उन ई ते हू एग्री न आहिनि त असां उन ई तहत पैसा न वठंदासीं। अच्छा, भला तव्हांजी ज़रूरु नॉलेज में हूंदो, तव्हां लेबर ऑफिसर आहियो, त कानून मुताबिक़ फैक्ट्रीज़ पघारूं छो नथियूं ॾियनि? न कानून मुताबिक़ त ॾियनि थियूं पियूं, पर जेका असांजे वटि जंहिं महिल फौरन उनजो अदालत कयो आहे न असांजे हिसाब सां त कानून मुताबिक़ फैक्ट्री पैसा ॾिए पियो, पर जॾहिं हाणे हुननि शिकायत कई आहे 16,000 कानून मुताबिक़ तदारुक करायो आहे। न 16,000 कानून मुताबिक़ कीअं थींदा? मज़दूर चवंदा असांखे 16 था ॾियनि। न 16,000 कोन था ॾियनि, उन्हनि खे ॾियनि था 24,000। न उहो 8 कलाक जो हूंदो आहे न, पाण अगरि कानून मुताबिक़ हलंदासीं हाणे 8 कलाक में जेको आहे त जेको उनजो डिफरेंस थिए थो न उहो बि उन्हनि खे ॾियारियूं 8 कलाक खां मथे अगरि मज़दूर कमु कंदो त उन जो लाज़मी आहे त वधीक पैसा ठहंदा न उनजा। जेके वधीक ठहनि था त उहो एज़ पर लॉ असां उन्हनि खे हाणे ॾियारियूं पिया न। असांजी नॉलेज में त इहो ई हो 24,000 मिलनि था। हाणे वर्करनि उहो ॿुधायो न असांखे 24,000 मिलनि था 12 कलाकनि जा, 8 कलाकनि जा नथा मिलनि, त असां उन ई हिसाब सां उहो सॼो करायो डिफरेंस पे था करायूं पिया उन्हनि खे। अच्छा, मिनिमम उन ई तहत उहो वठी बि चुका आहिनि, हाणे जेको आहे पैसा पंहिंजा 200 खां मथे माण्हू वठी चुका आहिनि। अच्छा, तव्हांजे नॉलेज में हूंदो उतरे साहब, मिनिमम वेजिस बोर्ड वारनि सिफ़ारिशूं जारी कयूं आहिनि, नोटिफिकेशन जारी कयो आहे, ज़रूरु तव्हांजी ॼाण में हूंदो, उन में लिखियलु आहे त 25,000 रुपया। जी, उन ते कीअं पिया अमल कराईंदव तव्हां? इन जो तरीक़ेकार इहो आहे, मिनिमम वेजिस बोर्ड जेको आहे इहो ऑब्जेक्शन्स घुराईंदो आहे। हाणे हीअ जेको हींअर नोटिफिकेशन आहे अली असगर गांगुरो साहब चेयरमैन मिनिमम वेजिस बोर्ड जेको साइन करे इशू कयो आहे, गज़ेट थी वियो आहे। हाणे हिन में लॉ जे मुताबिक़ पहिरियां जेको लॉ हुन में 3 ॾींहं हूंदा, हाणे शायदि 15 ॾींहं आहे न नए लॉ जे मुताबिक़। 15 ॾींहं जे अंदरि अंदरि ऑब्जेक्शन्स ॾींदा, इंडस्ट्री वारा बि वर्कर साइड बि। उन खां पोइ सेक्रेटरी लेबर जेको आहे उन ते फाइनल नोटिफिकेशन इशू कंदो गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां, उन खां पोइ इहो लागू थी वेंदो 1 जून। जी, अच्छा, मज़दूर इहो बि दावो करे रहिया आहिनि त हिकिड़ो पघारुनि वारो इशू, इन सां गॾु सोशल सिक्योरिटी जा इशू, त छा तव्हांजी नॉलेज में तव्हां ते शिकायतूं पहुचनि थियूं मज़दूरनि जूं त उन्हनि जी सिहत जा इशू आहिनि, ॿिया प्रॉब्लम्स आहिनि, मिलूं जेके आहिनि उन्हनि खे ड्यूज़ पूरा नथा ॾियनि? जेतिरे क़दुरु तालुक आहे त उन्हनि सेपरेट हिकिड़ी पंहिंजी एस्टेब्लिशमेंट आहे, उन्हनि जो डायरेक्टोरेट बि अलॻि आहे, डायरेक्टली उहे असां सां कंसर्न न आहिनि। अहिड़ो के जेकॾहिं को हूंदो त सेसी वारो हूंदो पाण ॿुधाए सघे थो छा पोइ। अच्छा, पोइ हीअ हाणे इहो जेको हींअर एहतजाज हली रहियो आहे कोटड़ीअ जे मज़दूरनि जो, इहो इन जो हल केसीं ताईं निकिरी सघे थो, निकिरण जी उमेदु आहे? करीब अॼु इनशाला ताला कलाक ॾेढ में हिन जी जेका कैलकुलेशन करे उते लेबर अफसर वेठो आहे ऐं मैनेजमेंट वेठी आहे, वर्कर जा नुमाइंदा वेठा आहिनि। हू चवनि था एज़ पर लॉ असांखे कैलकुलेशन करे जेको बि असां चए थो ॾियो, तो जीअं ठही करे हुनजा पेमेंट थी वेंदी। अॼु इंस्टॉल थी वेंदो ऐं 1-2 ॾींहंनि में फैक्ट्री बि दुबारा हली वेंदी। अच्छा, ठीकु आहे उतेरो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। दीदार शाम उतेरो साहब लेबर डायरेक्टर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि तव्हां ॿुधी हूंदी। कहिड़ियूं हिन वक़्तु ॻाल्हियूं थियूं आहिनि, लेबर ऑफिसर्स उते मौजूदु आहिनि, तव्हांजे मज़दूरनि जे विच में छा ॻाल्हियूं थियूं आहिनि, ॻाल्हियूं कामयाबु थी वञनि पियूं, मज़दूरनि जो छा मुतालबो रहियो आहे? उत्तर सां के मामलनि जी ख़बर ई कान्हे, उहो घर वेठे पंहिंजे हिते मुक़ररु कयल नुमाइंदनि जे जेका सो नॉलेज ते हले पियो। हक़ीक़त इहा आहे त पाण हीउ जेको अवामी टेक्सटाइल मिल जे अॻियां वेठा आहियूं, इहा जेका सो मिल 12 कलाकनि जा 16 कलाक पई ॾिए। हिननि वर्करनि महांगाई दौर में इहा घुर कई त असांखे सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत पघार ॾिनी वञे, जंहिंखां पोइ हीअ मामला थिया आहिनि। उन्हनि खे बेदख़ल करे उन्हनि खे जेका रोडनि ते ख़्वार ख़राब कयो वियो आहे। हीअ मुसलसल एहतजाज करण जे बावजूदि इन जे मथां FIR कटियूं वयूं आहिनि, को बि बाज़ाब्ता तरीक़े सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु नाहे।
तड़का दबान ऐं ग़लति तरीक़ो जो थींदो आहे चोर दरवाज़े सां वर्करनि खे टोड़ण, उन्हनि खे जेका सो लालचू ॾियणु, आछू ॾियणु, जंहिं जदोजहद जो हिसो न बणिजो, इन क़िस्म जो लेबर डिपार्टमेंट उते वर्क पे कयो ऐं कमु पे कयो। अच्छा दीदार पाण त ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। अब्दुल ख़ालिक सारियो बि असांखे जॉइन कयो आहे धरणे वारे हंध तां, मज़दूर अॻुवान आहिनि। अब्दुल ख़ालिक, जेके हिन वक़्तु तव्हां सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि उन मां केतिरो तव्हां मुतमिन आहियो? सर असां हिन मूं जीअं पीरे तारीख़ खां वठी धरणे जूं ॻाल्हियूं शुरू थियूं जी त उनजी जाइज़ जेके तरीक़ा आहिनि उन तां हिननि खे असां अप्लाइमेंट ॾिनी थी, जीअं त असांजो हिन महांगाई जे दौर सां असांजो गुज़ारो न पियो थी सघे। असां उन हिसाब सां हिननि खे इतलाह ॾिनोसीं कंपनी में असां इंचार्ज हूं, जेको हुनखे ॿुधायो वियो त असांखे ही तकलीफ़ आहे, असांजा मसइला हल कया वञनि, जाइज़ मसइला। असां हिननि खे ॾिनीसीं त हिननि इदारे जे जेके वेठा आहिनि ऑफिसर, आला अहदेदार, त उन्हनि असां ते को बि रिस्पॉन्स न ॾिनो। 5-6 ॾींहं थी विया असां हिननि खे अॻम दरख़्वास्त ॾिनीसीं त सर असांजा मसइला हल कया वञनि, न त असांजा ही अॻिते निकिरी न वञो था। त उन में असांखे को रिस्पॉन्स न ॾिनो, जेको इन करे असांखे ही क़दम अॻिते वधाइणो पियो। असां हिननि जे ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा त असां ही क़दम न खणो पिया। असां हक़ूक़ पंहिंजा वठण लाइ ही जदोजहद कईसीं, जेको हिन मज़दूर जो पसीने जी ॾियारी पूरी ॾियनि, जीअं त असांजा घर जा चरखा हली सघनि। इन करे असां ते ही ॻाल्हियुनि में तशदुद कयो वियो, धमकियूं ॾिनियूं वयूं त ही तव्हां जूं ॻाल्हियूं जाइज़ न मञिया वेंदासीं। तव्हां असांजे जो बि आहे चोर दरवाज़े खां पैसनि जी आश कनि पिया, जेको असांखे इहा न मंज़ूर आहे। असां पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियोसीं, जीअं लेबर डिपार्टमेंट खे अर्ज़ु कयोसीं त जेके असांजा जाइज़ कम आहिनि इहे महिरबानी करे मञिया वञनि। उहे बि अञा ताईं को एक्शन न कयो वियो, जेको ही 13 ॾींहंनि ताईं असांजो धरणो जारी लॻो पियो आहे, जेको राति ॾींहुं असां हिते वेठा आहियूं। अच्छा अब्दुल ख़ालिक, इन पघार सां गॾु ॿिया कहिड़ा, छा सिहत जूं के सहूलतूं या फैक्ट्रियुनि तरफ़ां मज़दूर खे ॿिया के हक़ ॾिना वञनि था? कुझु ई न हक़ ॾिना वञनि, न सोशल कार्ड ॾियो थो वञे, न सालाना छुट्टी ॾियो थो वञे, न इतफ़ाक़ी छुट्टियूं ॾियो थो वञे। का जेके बि आहिनि वीकली रेस्ट आहे हफ़्तेवार, उहा कोन ॾिनी वञे। अच्छा, त लाज़मी असांजे घर जो कीअं चरखो हली सघंदो? जेको तुंहिंजी पघार 8 कलाक जी 16,000 रुपयो ॾे, तव्हांखे कुझु ख़बर आहे त हिन महिल लीटर पेट्रोल घणो थी वियो आहे? ऐं गिह जी तव्हांखे ॾिसो त हिकिड़ी जेकी ॾियारी आहे असांजी 8 कलाक जी 500 रुपया आहे, त गिह जो किलो तव्हांखे 600 रुपया थो लहे। त असां पंहिंजे घर जूं जेके प्रॉब्लम आहिनि असां कीअं पूरियूं करे सघूं? अच्छा, इन करे असां अब्दुल ख़ालिक हींअर पघार तव्हांखे घणी ॾींदा हुआ जंहिंजे ख़िलाफ़ तव्हां एहतिजाज कयो? 16,000 8 कलाक जी। अच्छा, को बोनस वगैरह अच्छा, हींअर फैक्ट्री इंतज़ामिया छा थी चवे तव्हांखे? फैक्ट्री इंतज़ामिया चए थी त असांखे तव्हां न पसंदि आहे, तव्हां हक़ जो आवाज़ उथारियो आहे, क्योंकि हक़ जे आवाज़ वारे खे दबायो वेंदो आहे। हितों जा कानून, हितों जा जेके बि अमलदार उहे न चवंदा आहिनि त को हक़ सच पंहिंजो असांखो छीनी वठे। अच्छा, केतिरा अब्दुल ख़ालिक केतिरा मज़दूर आहियो हींअर तव्हां जिते एहतिजाज करे रहिया आहियो? सर असांजा मज़दूर एहतिजाज में पहिरीं तारीख़ वठी शामिल आहे, 700 मज़दूर हुआ। अच्छा अच्छा, हींअर तव्हांजा घणा मज़दूर आहिनि जंहिंजूं पघारूं रहियल आहिनि ऐं तव्हां ॾींहुं राति सरापा एहतिजाज हो? असांजा हिन महिल जेके ॿाहिरि मज़दूर वेठा आहिनि, पोरिया ते वेठा आहिनि, तव्हां ॾिसो पिया 200-250 खां मथे वेठा आहिनि। जेके ॿिया त हिननि जेके ख़रीद कया, जेके अंदरो चोर दरवाज़े खां जेके वेठा आहिनि उते जा अंदरि दलाल उहे ख़रीद पिया कनि। अच्छा अब्दुल ख़ालिक, ही फुटेजिस असां ॾिसूं पिया त राति जो बि छा तव्हां इन ई रोड ते हिते सुम्हंदा हो? सर असां रोड ते सुम्हूं पिया, ही त हिन महिल थोरो कंहिं दोस्तनि असां ते महिरबानी कई जो ही असांखे कुझु ॾिनो, असां हिन मिटी पथरनि ते सुता पिया, पंहिंजो एहतिजाज जो पंहिंजो दाइरो कामयाब रखियोसीं। अच्छा अब्दुल ख़ालिक, छा मुतालबो हूंदो तव्हांजो सिंध जे वॾे वज़ीर लाइ, लेबर मिनिस्टर लाइ?
तर असां उनखे बि जेके सिंध जा वज़ीर आलान जेके ऑफिसर आहिनि उनखे बयान पिया कयूं त तव्हां ही हक़ जो आवाज़ तव्हां अखियूं बंदि कयूं वेठा, हेॾे जो तव्हांखे अवाम चूंडे नुमाइंदनि कयूं वेठा त तव्हां हुनजो हक़ जो आवाज़ छो था ॾिसो। 13 ॾींहंनि खां लगातार असां आवाज़ उथारियूं पिया आहियूं, तव्हांजूं अखियूं बंदि लॻी पयूं। त हुकुमरान को इहो अपील था कयूं त असांजा जाइज़ जेके हक़ घुरूं था उहे असां ते निड़ीअ ते लत ॾियूं बंदि कयूं था वञनि। ठीक है अब्दुल खालिक। नासिर साहब, ही एहतजाज कंदड़ मज़दूर अब्दुल खालिक जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधो पिया, सॼी दुनिया जे अंदर भी मज़दूर मौजूद आहे पर मज़दूर के उनजा हक़ मिलंदा आहिनि। असांजो मज़दूर सॼी ज़िंदगी सरापा एहतजाज, 2 वेले जी मानी भी उनखे सही नसीब नथी थिए, बच्चन जी तालीम भी उन वटि न आहे, हेल्थ जा भी इशूज़ आहिनि। इन इशूज़ लाइ कहिड़ी कानून साज़ी थियणु घुरिजे, कानून मौजूद आहे त उन ते अमल कीअं थिए, तव्हां छा सलाहूं ॾींदव, मुतालबो कहिड़ो रखंदव? ॻाल्हि इहा त कानून त मौजूद आहिनि जी। ॾिसो, ही कानून इहो आहे त तव्हां कंहिं बि वर्कर खे रखंदा आहियो त हुनखे अपॉइंटमेंट लेटर ॾियणु जेको आहे ज़रूरी आहे। वर्कर खे यूनियन ठाहिण जो हक़ आहे। गैर हुनरमंद वर्कर खे तव्हांखे 25,000 रुपया ॾियणा आहिनि। मिनिमम वेज आहे। ॿियो जेको ओवर टाइम आहे उहो तव्हांखे डबल ॾियणो आहे। हर साल जेको आहे बोनस ॾियणो आहे, तव्हांखे सोशल सिक्योरिटी सां रजिस्टर कराइणो आहे। पर मसलो आहे हिन कम जे लाइ जेके इदारे खे रखियो आहे, जेके तनख़्वाहूं वठनि पिया, जेके असांजे माण्हुनि जे टैक्सनि खां पलनि पिया, उहे ई वर्करनि जे ख़िलाफ़ उथी बीठा आहिनि। त असां ई चऊं था त जेसि ताईं लेबर डिपार्टमेंट जो रिफॉर्म्स कोन थींदो, हिननि जी मॉनिटरिंग कोन थींदी ऐं हिननि खे कोन ॾिसबो त ही जेको मसलो जेको आहे हलंदो रहंदो। हाणे बि तव्हां ॾिसो वर्कर छा पिया चवनि ऐं लेबर डिपार्टमेंट जो असांजो दोस्त जेके ऑफिसर आहिनि हू बिल्कुलु उबती ॻाल्हि पिया कनि। त असां ई सभु चऊं था त सॼो कसूर जेको आहे हिन में लेबर डिपार्टमेंट ऐं लेबर मिनिस्ट्री जो आहे। जेसि ताईं ही विजिलेंस न थींदी, ही वर्कर जे तरफ़ां कोन बीहंदी, हिन सिंध जा असांजा मज़दूरनि जा जेका तोरियतनि जा मसला आहिनि ही हल कॾहिं बि कोन थींदा। ठीक है नासिर मंसूर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। दीदार शाम, तव्हांजी महिरबानी। अब्दुल खालिक सारियो, तव्हांजी महिरबानी। लतीफ़ शोरो, तव्हां सभिनी KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू मज़दूर जो इशू, सिंध जे मज़दूर सां तमामु वॾी नाइंसाफ़ी थी रही आहे। कानून मुताबिक़ उनखे पघार मिलणु घुरिजे। फैक्ट्रीज़ जे अंदरि उहे सरापा एहतजाज आहिनि। ही साम्हूं जेकी सूरत हाल ही मज़दूरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, कोटड़ीअ में फैक्ट्री आॾो हू 13 ॾींहंनि खां एहतजाज करे रहिया आहिनि। फ़क़ति उनजो एहतजाज इन लाइ आहे त 16,000 पघार न पर कानून मूजिबि उन्हनि खे मुकमल पघार ॾिनी वञे, बोनस उन्हनि खे ॾिना वञनि, सोशल सिक्योरिटी ॾिनी वञे। समूरा जेके मुतालबा आहिनि जाइज़ मुतालबा आहिनि। लेबर डिपार्टमेंट खे इन नोटिस वठणु घुरिजे, संहिंजे वॾे वज़ीर खे नोटिस वठणु घुरिजे। ख़तरनाक महांगाई आहे, उन महांगाई में मज़दूर खे अगरि इहा पघार मिलंदी तो पंहिंजे बच्चनि जो कीअं पेट पालींदो, कीअं एजुकेशन ॾींदो, कीअं सिहत जा मामला ॾिसंदो। इन समूर सूरत हाल ते सीरियस सां नोटिस वठण जी ज़रूरत आहे त जीअं मज़दूर असांजो सुख जो साह खणी सघे। नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।